नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुं जो सिलसिलो जारी है। इन वक्त के मीरपुर मातलूमा ख़बर ॾींदड़ गुज़िरियल ॾींहुं पीर बख्श टावरी मीडिया ते अब्दुल रज़ाक खोखर ऐं नवाब अली खोखर ख़िलाफ़ एहतजाज कयो हो, जंहिं ते अब्दुल रज़ाक खोखर पंहिंजो तरदीदी बयान जारी कंदे चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं मीडिया ते पीर बख्श टावरी मुंहिंजे मथां मुंहिंजे पुट पुलिस एहलकार लियाकत खोखर मथां कूड़ो इल्ज़ाम हयो आहे त असां संदसि जी पीरसन माई हासू टावरी ते तशद्दुद कयो आहे ऐं चवणो हो त असां इन खे हर साल ज़मीन जो हिसो ॾींदा हुआसीं, जेको सरासर कूड़ आहे। असां कॾहिं बि इन्हनि खे हिसो न आहे ॾिनो, ही असांजी बिरादरी खां बि ॿाहिरि आहिनि। इन वधीक बयान में चयो आहे त असां कंहिं ते बि तशद्दुद न आहे कयो। पीरसन औरत रोड एक्सीडेंट थी आहे, असां मथां कूड़ा बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया विया आहिनि। होॾां वरी अहिड़े वाक़े जी हिकु दुकानदार वीडियो बयान जारी कयो आहे त पीरसन औरत रोड एक्सीडेंट थी हुई, जंहिंखे असां खणी अस्पताल पहुचायोसीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।